ऐं असांजे ॾिसो त सिंध में लाड़काणे जे मथां बि असांजो लो प्रेशर आहे ऐं उनखां सवाइ असांजो अफ़गानिस्तान जे मथां लो प्रेशर आहे, ईरान जे मथां लो प्रेशर आहे, बलूचिस्तान जे मथां लो प्रेशर आहे। लो प्रेशर ऑल अराउंड जीअं पहिरियां हुयो लो प्रेशर असांजे चौधारी ईअं सेम साॻी पोज़ीशन आहे ऐं असांजे मथां उत्तर में बि जेको आहे सो ही लो प्रेशर ठहे थो। माना हिनखे स्पेस ई सिर्फ़ु असां ॾे आहे हिनखे अचण जे लाइ ऐं ही सिस्टम जेको आहे जेको बि गॾु थी रहियो आहे, मेच्योर थी रहियो आहे ऐं हे ट्रेवल जेको आहे सो असांजे जेको आहे सो अरबी समुंड में जेको आहे सो जे तरफ़ ईंदो ऐं कराची जे तरफ़ ईंदो ऐं जेको आहे सो 7 तारीख़ या 8 तारीख़ ते ही पंहिंजो सिस्टम पाण खे ठाहे छॾींदो ऐं उनखां पोइ ही लो प्रेशर जे तरफ़ ट्रेवल करणु शुरू कंदो ऐं उनखां सवाइ ही सॼो सिस्टम जेका बि ॻाल्हि आहे इहा अलाह साईं जी ॻाल्हि आहे। असां सिर्फ़ु ॿुधाए सघूं था, बाक़ी पोइ जेकॾहिं उन में ही कंहिंजे कंट्रोल में न हूंदी आहे शइ। जेकॾहिं काई बि शइ लो प्रेशर ॿिए तरफ़ हलियो वेंदो त ही वञी सघे थो ऐं असां वटि लो प्रेशर डाउन थिए वरी वापसि लो प्रेशर थिए त ही मोटी बि सघे थो, जीअं माज़ी में 6 सिस्टम में थियो हुयो। ही 7 सिस्टम आहे। 10 तारीख़ ते ही सिस्टम सिंध में एंट्री कंदो। टटे जी एरिया में ही सिस्टम ऐं जेको आहे सो बदीन जी एरिया में ही सिस्टम एंट्री कंदो 10 तारीख़ ते। उनखां पोइ ही सिस्टम पंहिंजी पूरी ताक़त सां 10 तारीख़ ते ठही वेंदो ऐं उनखां पोइ ही जेको आहे सो हिन जा कुझु पार्शली जेके बि आहिनि हिसो आहे उहो जकमाबाद, शिकारपुर ऐं लाड़काणो, दादू, कंबर शदाद कोट ऐं असांजो सेवड़, जामशोरो ऐं कराची ताईं ही सिस्टम फैलियल हूंदो। 11 तारीख़ ते ही पंहिंजी पूरी शिदत ठाहे चुको आहे। ही अरबी समुंड में 11 तारीख़ ते मौजूदु नज़र अची रहियो आहे ऐं असांजो 12 तारीख़ ते ही फुल मैच्योर आहे। ही 250 खां 300 mm जी बारिश नज़र अची रही आहे। हिन जो डायरेक्शन एंटी क्लॉक वाइज़ आहे। जॾहिं बि डिप्रेशन ठहंदो आहे त ही एंटी क्लॉक वाइज़ ई ठहंदो आहे ऐं हिन जो हाणे 12 तारीख़ खां पोइ ही ट्रेवल करणु शुरू कंदो सिंध जे तरफ़ ऐं अलाह साईं रहम फरमाए ऐं हिन जी शिदत बि ओतिरी वधीक शिदत आहे जेका पहिरियां बारिश थी हुई ऐं का बि तव्हांखे ईअं न आहे त तव्हांखे ख़ौफ़ज़दा था कयूं। ही जेका बि सूरत हाल नज़र अची रही आहे उहा तव्हांखे शेयर था कयूं। अलाह साईं असां सभिनी ते रहम फरमाए। आमीन।